ॿ भाइर हुया, ॿिन्हिनि खे हिकु हिकु धीउ हुई। हू पंहिंजो गुज़र सफ़र पिया कंदा हुया। पोइ हुनजो जेको नंढो भाउ हो उहो पंहिंजी ज़ाल वठी वञे पियो पंहिंजे ॻोठ, त हुनजो एक्सीडेंट थी पियो, उहो ज़ाल मुड़ुस मरी विया। बाक़ी हुनजी बची वञे हिकु धीउ। हाणे जो चाचो जो हुयो त हुन चयो हाणे मूं वटि हुजे, मुंहिंजी भाइटी आहे, पर हुनजी ज़ाल जेका हुई वॾी चेड़ाक हुई। जीअं मायूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी चेड़ाक हूंदी, पोइ मुड़ुस जे मथां हुनजो कंट्रोल हूंदो आहे। पोइ उन चए पंहिंजे मुड़ुस खे त हिन खे कढी छॾ, मोकिली ॻोठ। चई मुंहिंजी भाइटी आहे, मां पंहिंजी भाइटी खे काॾे कढां? मुंहिंजी भाइटी हिकिड़ी आहे, इहा मूं वटि ई हूंदी, इनखे मां काॾे कढां? त आख़िर रोज़ हिन ते झेड़ो हूंदो। हिन वीचारीअ घर में एतिरो माना लोड़ाईंदी हुई चाची पंहिंजी, एतिरो कमु कराईंदी हुअसि जो हुनखे वेहण न छॾींदी। ऐं हुनजी छोकिरी सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठी आहे, उहा बि वेही हुकुम हलाए मूंखे फलाणी शइ ॾे, फलाणी शइ ॾे। जेॾी महिल हुनजो चाचो मोटींदो शाम जो कम खां, पोइ जेको त अचे हिन जा ॾुख सुख पुछा कंदो हिन खां, जा का शइ आणींदो लिकाए हिनखे ॾींदो हो। पोइ हुनखे चवंदो पंहिंजी ज़ाल खे त मुंहिंजी भाइटी खे एतिरो कमु न कराए घर में। चई कहिड़ो कमु अथसि? चई भई चई छा मुख़्तई मानी हिनखे खारायूं छा? याने गोभी वीचारो चुप करे पंहिंजे मुड़ुस खे चए भई हिनखे कढी ॻोठ मोकिल न। चई ॻोठ काॾे मोकिलिया हिनखे? मुंहिंजी भाइटी आहे, मुंहिंजो रतु आहे। हो वेंदो दुकान ते सुबुह जो, पर सॼो ॾींहुं हिन खां बाहि हूंदी। कंहिं महिल चंबो हणेसि, कंहिं महिल पादर हणेसि। हिन वीचारी जो केर बि कोन, हिकु चाचो, उहो बि दुकान ते ॾींहं जो। एॾो अचे हिनखे तंग करे छॾियईं जो हुन जीअण जंजाल। हाणे वञे बि त वञे काॾे? घर जी कुंड में वेही रोअंदी हुई, चवंदी त अबो अम्मा मूंखे छॾे विया हिते सूरनि खां। काश चई मां बि हुननि सां गॾु वञा हा, मां बि त एक्सीडेंट में मरी वञा, उहो भलो हुयो, हुननि सां गॾु हली वञा हा। हिन चाची त मूंखां बाहि ॿारे छॾी आहे। पंहिंजी धीउ खे को कमु नथी चए, सॼो ॾींहुं वेठी थी मोबाइल हलाए, अञा उहा बि मुंहिंजे मथां थी हुकुम हलाए त हे कमु बि करे आ, हे पाणी मूंखे ॾे, मानी बि ॾे। पर हाणे छा करे? पोइ हिकु ॾींहुं हिकु फ़क़ीर आयो हिननि जे दर ते, अचे सदा हई अलाए नाले ते कुझु मूंखे ॾियो। उहो निकिरी आई माई ॿाहिरि। चई फ़क़ीर सुबुह सुबुह तूं पंहिंजो दर थो वठी असांजो। चई माई चिड़ी छो थी? अलाए नाले ते अथई त ॾे मूंखे, जे कोन्हे त बसि मां वञा थो। चई बीह, अॼु मां तोखे ॾियां थी, अॼु घणो कुझु ॾियां थी। वई अंदरि वञी वरितई हुन छोकिरी खे। हुन चाची काॾे काॾे? चई हेॾे अचु। दर खां ॿाहिरि कढी फ़क़ीर जे वठे, मां तोखे ॾींदीमांइ अलाए नाले ते, छिक हिनखे वठी वञु। हुन अचे चाची खे मृत्यु कयो। चाची इहो ज़ुल्म न कर, मूंखे हिन फ़क़ीर खे थी चई अलाह खे मञ, ईअं न कर, इहो कहर थी करी। चई चुप कर। चई ॿ टे चंपा हिनखे वाहे कढियईं। फ़क़ीर खे चई छिक हिनखे। थोरो अॻिते हलिया, फ़क़ीर हिनखे चयो, चई तूं ख़ौफ़ न कर, तोखे कुझु बि न थींदो। मां फ़क़ीर आहियां, फाटल कपिड़ा मूंखे आहिनि, सॼो मां बबूत लॻो पियो आहियां मिटी में बि, पर तूं को बि ख़ौफ़ न कर, तूं परेशान न थी, तूं हल मूंसां गॾु। फ़क़ीर हुनखे वठी आयो। हलंदा आया, जॾहिं पंहिंजे घर जो वेझो जो थिया, ॿाहिरि के फ़क़ीर वेठा के ईअं के पिनण वारा, जेको बि होॾो हो पिनी आयो पैसा जा अटो, उन्हनि सभिनी खे विराए ॾिनई। हीअ छोकिरी वरी ॾिसे पई त हे हिन विराए वरी हिननि कीअं, हे पाण त पिने थो। पर ठीकु आहे, हल अॻिते विया त हिकिड़ो बंगलो आहे, उन बंगले में अंदरि हे घिड़ी विया। हे बि पोयों लॻी वियो हुन फ़क़ीर जे। बंगले में अंदरि विया, उते त हिकिड़ी कुराड़ी निकिरी आई अंदरूं। उन जे हिन पुछा कयो, दवा हे केरु आहे? चई हीअ बि हिकिड़ी छोरी छिनी आहे, हिन जो बि हिन दुनिया में केरु कोन्हे। सो मूंखे हिकिड़ी माई कढी ॾिनी त वठी वञ हिनखे। सो मां हिनखे वठी आयो सहारो ॾियण जे लाइ, हीअ हिते हाणे रहंदी, हुनजो भली रहे असांजी अखियुनि ते, सो वठी वियुसि। हाणे इन सोच में हुई
हे फ़क़ीर पिनण वारो सॼा कपिड़ा हिन जा ख़राबु, मिटी में सॼो बबूत लॻो पियो आहे। हिन जो बंगलो कीअं आहे? उहो कुराड़ी वञी मानी हुनखे ॾिनी फ़क़ीर खे, फ़क़ीर मानी खाधी, हिनखे मानी ॾिनई। हाणे हिन जी सोच में त पुछा के मूं कयां, कुराड़ी खां पुछा के त तुंहिंजो हे छा थिए? कुराड़ीअ मुंहिंजो कुझु न थिए, पर हाणे मुंहिंजो पुटु आहे। चई पोइ तूं हिते कीअं आई आहीं? चई मुंहिंजो हिन दुनिया में केरु बि कोन हो, पोइ हिन मूंखे ॾिठो किथे ईअं पिन ते, पोइ मूंखे उतां वठी आयो, मूंखे चयां तूं मुंहिंजी अंबड़ी। त हे बंगलो इन जो ई आहे। चई हे आहे छा? चई ख़बर न आहे, उहो मां बि हुन कोन पुछियो अञा। ईंदो आहे मानी खाई वरी हलियो वेंदो आहे, राति जो ईंदो आहे बसि। हल हिन चयो ठीकु आहे, भला हाणे हिते घटि में घटि एतिरो आहे त मानी सुकून सां मिले थी, घटि आहे त केरु कोन थो ॻाल्हाए। राति थी, उहो कुराड़ी आई, हिनखे चई हल तूं पंहिंजे कमरे में अंदरि सुम्ही पओ। हिनखे वठी वञी कमिरो ॾेखारे, चई कमिरो तुंहिंजे बिरे तूं हुन सुती पई हुजे। चई भाई हो जो फ़क़ीर, चई उनजो अलॻि आहे कमिरो, उते पाण सुम्हंदो अचे, तूं सुम्ही पई। चई पई 2-3 ॾींहं गुज़रिया, पोइ हुन फ़क़ीर हिनखे चयो तूं मूंसां शादी कंदी? हिन चयो हुनजो मूंखे तोखे ॾिनो आहे, ज़ाहिर मां तोसां हाणे शादी कंदुसि न, ॿियो काॾे वेंदुसि हाणे। पर चई मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं फ़क़ीरी पिनी थो, वरी पिनी ॿियनि खे थो ॾीं, हे बंगलो तूं वटि आहे, पोइ तूं छो थो पिनी? हिनखे चई ॻाल्हि हीअं, हे बंगलो मुंहिंजो आहे, मां फ़क़ीर न आहियां, मुंहिंजी इहा नौकिरी आहे पिनण वारी। चई तुंहिंजी नौकिरी आहे? चई हा। चई मां CID वारो आहियां, तो साल जी मुंहिंजी ड्यूटी आहे हिकिड़ी, साल सॼो माना मां गलियुनि जा चकर ॾींदुसि पिनण जो बहानो करे, ऐं ख़बर पए त कहिड़ा कहिड़ा माण्हू हिते रहनि था ऐं छा छा कनि था। इन जे करे मां फ़क़ीर थी पिना थो, मां सुठा कपिड़ा नथो पायां, साल सॼो मुंहिंजी ड्यूटी आहे हिकिड़ी। उन खां पोइ मां जेको थो लटा कपिड़ा पाए घुमंदुसि हर शइ, भई इहो बंगलो मुंहिंजो आहे। ऐं चए पोइ ठीकु आहे, हाणे शादी भले तूं मूंसां कर। हिन चयो मुंहिंजे साल पूरे थियण में बाक़ी कुझु ॾींहं आहिनि, उहो पूरा थियनि त पोइ मां शादी लागी थो कंदुसि। चई ठीकु आहे। हाणे वठि वरी हुननि खे, हुनजो चाचो जो मोटी आयो घर, अचे पुछाए के पंहिंजी ज़ाल कोन त काॾे मुआरी भाइटी? चई न बि, चई तंग करे छॾियो, रोज़ु रोज़ु चई मथे में सूरु पई विझे, अॼु चई फ़क़ीर जे ॾेई छॾी मां चयो वञ न फ़क़ीर जे पोयूं। चई इहो कहिड़ो कर कई तूं, मुंहिंजी भाइटी फ़क़ीर खे ॾेई छॾी? चई हा फ़क़ीर खे ॾेई छॾियमि, मुंहिंजी धीउ जे मथां पहा ॾेई ॼण त इहा। चई तुंहिंजी धीउ खे छा पई करे हूअ? चई न मां न पई बर्दाश्त करे सघां, तूं लिकी लिकी अचे हुनखे खाराई पियो, पीआरी पियो। चई मुंहिंजी भाइटी, हुनजो केरु कोन हिन दुनिया में, मां जो हुनखे प्यारु न ॾियां भाई केरु ॾिए सा? तुंहिंजो त राति ॾींहुं हुन जहिड़ो हूंदो हो। चई तूं हे कहर करे छॾियो। चई हाणे चुप करे वेही रहंदुसि, तोखे बि घर मां कढंदसि। ऐं छा करे ज़ाल जो मारियल। कुझु ॾींहंनि खां पोइ हो वीचारो बीमार थी पियो हिन सौदा में, भाइटी जे सौदा में। मुंहिंजी भाइटी हिन अलाए कंहिंखे ॾेई छॾी, हिन सौदा में बीमार थी पियो, आख़िर उहो वीचारो मरी वियो। हल हो त वियो मरी। हुनजो जॾहिं साल उहो पूरो थी वियो, पोइ हुन जेको त शादी कई, कार में वठी हाणे पंहिंजी ज़ाल खे वञे पियो। जॾहिं बाज़ार में उते कार बीहारे कंहिं पार्किंग में लथा हेठि, ॾिठई त हिन वारी चाची ऐं उनजी धीउ ॿई चौराहे ते पिननि थी पई, ॿिन्हिनि खे जमन हथ में आहिनि। हुन हिनखे चयो, जेको मुड़ुसु हिनजो फ़क़ीर, चई हे उहा ई माई आहे जंहिं मूंखे ॾिनो तोखे? चई उहा ई आहे। हाणे बीह मां वञी मिलां हिन सां। चई हल मां बि मिलंदो हाणे। अचे बीठी हुनजे मथां तो हैरत में पइजी वियूं। हिनखे चई अलाह खे मञ, मूंखे माफ़ु कजांइ। चई हाणे माफ़ु मां तोखे छा कयां, बसि मुंहिंजो मुक़दरु अहिड़ो हुयो, मुंहिंजो भाॻ अहिड़ो हुयो, हाणे माफ़ी वञी अलाह मूं वटि जांइ। तूं जेको मूंसां ज़ुल्म कयो, मां उहो फ़ैसिलो अलाह ते रखे छॾियो। पर तव्हांजा हालात कीअं थी विया आहे? चई तूं वारो चाचो वियो गुज़ारे, तुंहिंजे सदमे में असांखे ख़बर बि कोन्हे तूं किथे ॾिनली, किथे आहीं। तुंहिंजे सदमे में गुज़ारे वियो, दुकानु ख़तमु थी वियो, हाणे घर जो ख़र्चु कान अचे, हाणे तव्हां ॿई माउ धीउ ॿई पिनऊं था पिया,
ओड़े पाड़े वारनि मूंखां हिन जो संग न वरितो। सभिनि जो तूं अहिड़ी ज़ालिमी जो माना हुन वीचारी छोकिरी फ़क़ीर खे ॾेई छॾियई, तोसां केरु मिटी कंदो, केरु तोखां छोकिरी वठंदो। त इन करे सॼे मुहले वारा मूंखे थुकूं था हणनि। उते ई मां पाण हाणे ज़लील ख्वार लॻी पई आहियां। हाणे चौराहे ते पिनऊं था, हिन खणी पैसा ॾिननि, खणी चए वठो हे अथव। बाक़ी मुंहिंजो हाणे तव्हां सां चई को बि वास्तो कोन्हे। को हुयो मुंहिंजो चाचो, उहो बि वियो हलियो, बसि ॻाल्हि ख़तमु। तव्हां पिया हाणे पिनो। ओॾी महिल वञी हुन सामान वठी वञी कार में वेठी हिननि पे ॾिठो हुनखे, चई हे छा, कल्ह असां फ़क़ीर खे ॾिनीसीं, अॼु हे कार में। वरी उतो लही अचे मोटी हिनखे ॿुधायईं, चई तव्हां हिकिड़ी सोच में हूंदव, तव्हां फ़क़ीर खे न हूंदे। चई हा। चई उहो फ़क़ीर हे ई हुयो। चई हे हो? चई हा हे हो। हे चई CID ऑफिसर आहे, हे फ़क़ीर कोन हो। हिन जी ड्यूटी लॻल ई सॼो साल हितड़े, हे ऑफिसर हुयो। बसि मुंहिंजो भाग, मां अलाह खां रोई रोई दुआ घुरां पई, अलाह मुंहिंजी दुआ क़बूल कई। ठीकु आहे, चई हाणे मां हलांव थी। ओॾी महिल कार में चढ़ी हली वई। सो दोस्तो, हर भरू माण्हू एॾो ज़ुल्म बि न करे, जो हुनजो नतीजो इहो ई निकिरे थो। हुन वीचारी खे ॾुख ॾींदा हुया मानी ते, घर में कमकार ते, अलाह ताला हुनखे सुख ॾेई छॾियो ऐं हू पाण ॿई धीउ माउ ॿई पिननि पियूं। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, रहम कजे, क़यास कजे। कहिड़ी ख़बर आहे त कहिड़े बि टाइम वक़्तु मटिजी सघे थो, अलाह ॾमिरिजी सघे थो, ख़बर ई कान पवंदी। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि अचनि त पोइ लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।